के वनी ले जन्नत जे हूरन खे दे गजमागन खे दे त तव्हां सदाई मेकअप कंदा हो पाण खे ठाहींदा हो पाण खे तरक़ी ॾींदा हो त असां हुस्न में जमाल में वधूं अॼु महबूब जे पेरनि जे तरन जो पाणी मुंहं ते लॻायो त चंड जी जा बि नाहे सिज खे ताक़त बि नाहे मुझे महबूब जे पेरन जे तरन जो पानी पाजे मुंह ते हणो तरफ तव्हां जो नूर वधाए सुभान अल्लाह जी हज़रत बिलाल जे बारे में महबूब करीम जने जन्नत जो सैर सफर कंदा पिया अचनि पाण करीम फरमाया त मां जन्नत जो दीदार कंदो आयुसि जन्नत जो दीदार कंदा आयुसि पाण फरमायो त हे हूर जेका है अबू बकर जी आ हे उमर जी आ हे उस्मान जी आ हे अली जी आ हे तलह जी आ हे अबू हुरैरा जी आ हे अबू ज़र गफ़ारी जी आ ऐं जेका भी जन्नत जे हूरन जी सरदार हुई मदीने जे सही फरमायो हे मुझे बिलाल जी हूर ये सही है की है खुदा करे कबूल करे सही फरमाया हे हूर बिलाल जी आ जेका जन्नत जे हूरन जी सरदार अल्लाह जेका जन्नत जे हूरन जी सरदार हुई ने ये बाऊ बधी महबूब के अर्ज की साईं अबू बकर जे लाइ चयो त हे फलाणी हूर हे फलाणी उमर लाइ फलाणी उस्मान जे लाइ मूंखे कारे रंग वारो बिलाल हबशी ॾिनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कारे रंग जो ज़बान जो बातो मूं जन्नत जे हूरन जे सरदार खे तो तव्हां ॾिनो आहे साईं मुर्की फरमायो त ओ जन्नत जे हूरन जी सरदार इहो त मां मोहम्मद करीम तोखे तो जमा पर ख़बर न आहे मुंहिंजो बिलाल तोखे क़बूल करे ॾिठो मदीने जे साईं जो पर रहे त मुंहिंजो फैसलो आहे ऐं मुंहिंजो बिलाल तोखे क़बूल करे अलाए न करे सुभान अल्लाह अल्लाह जिब्रील खे फरमाईंदो जिब्रील ये बुझालो बिलाल सोने जो कारो कलर आहे न कारा तिर हूंदा कारा तिर बि हूंदा कारो मुंहुं मुबारक भी बिलाल सुने जो शीदी हो हबश जो हो अक्सर जेके भी मदीने में मक्के में हबशी ईंदा तव्हां ॾिठा हूंदा जेके मक्के पाक में हंध सब कारे रंग जा कारे रंग जो कोजो सुभान अल्लाह सलाह शरीफ जो सुने हबीब मेनू को भलिया दे हथ लजवे सानू को जी वेख न छड़वे तो भलिया दे हथ लजवे तो
अनूरो दुहशर दा डरना सदा तू वकील ते जज सदा तू ते वकील ते जज वे सानू को जीवे खुन छड़वे तुसा भलियां दे हथ लजवे तुसा भलियां दे हथ लजवे सुभान अल्लाह साईं फरमाए था अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील के फरमाए दो ओ जिब्रील जी मुझा रब जलील ओ जिब्रील हजरत बिलाल जे कारे कलर वालो रंग तला यौम तबियद्दु वजूह व तस्वद्दु वजूह खुदा को फरमाए क़यामत जे जारे हिकड़न जा मुंह कारा हुंदा हिकड़न जा मुंह चोरी जे चंद्रा गे अरे गुस्ताखन जा मुंह कारा हुंदा आशिकन जा मुझा सुना चेहरा चोरी जे चंद्रा वांगे झरकंदा हजरत बिलाल साईं जी लाइ हुकुम दिनो हो जिब्रील बिलाल जो कलर तला बिलाल जो कलर लाहे विंदो पाण फरमाइन था हाणे इनखे बाह में टिकाए इन्हीअ जा तिर ठाहियो कारे कलर जा कारे कलर जा तिर ठाहियो कारे कलर जा तिर ठाहे अल्लाह ताला जिब्रील के फरमाइंदो जिब्रील जी मुंहिंजा रब जलील ओ जिब्रील इहो आसमाननि ते जन्नत जे हूर ॾे खणी वञ त पंहिंजे गलनि ते इहे तिर लॻा ए बिलाल जो शान आहे तो तुझे असांजे महबूब जो शान छा हूंदो अरे होॾे हज़रत यूसुफ जो हुस्न जमाल वक़त्तान अयदियहुम वक़ुल्ना हाशमा लिल्लाहि हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुल करीम सुभान अल्लाह पंहिंजूं आंगुरियूं कटे वेही रहियूं ईज़ा जी ख़बर न थी दर्द जी ख़बर न थी पर मुझे महबूब के जन साहब ने जो पंहिंजूं जानियूं कुर्बान करे वेही सुभान अल्लाह एॾो असांजे तुंहिंजे महबूब जो हुस्न हुजणु ख़ुदा शरीफ़ खे घणो अल्लाह हज़रत जिब्रील अमीन महबूब करीम के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह ताला तव्हांजे दीदार जे लाइ ॾाढो मुश्ताक़ आहे महबूब करीम वुज़ू फरमाए महबूब करीम बिला जिब्रील के फरमायो ओ जिब्रील बैतुल्लाह शरीफ हलंदासीं सरकार बैतुल्लाह में आया बरकातु तहियतुल वुज़ू मुझे महबूब करीम आमिना जलाल तहियतुल वुज़ू नफिल पढ़ियो महबूब करीम दुआ में अल्लाहुम्मा अफ़्ले उम्मतना अल्लाहुम्मा अफ़्ले उम्मती ओ मुझा मौला मुझे उम्मत दी पारत सुभान अल्लाह जिब्रील जो सही बुराक जी सवारी तैयार सरकार रकेब में पैर वठी वरी महबूब अल्लाह थो बेगा टेम जे अंदर अवेले टेम ते मां जेकॾहिं तोसां गॾु हलां त सुभाणे का हेठि मथे ॻाल्हि थिए उनजो ज़िम्मेवार कयां जिब्रील अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जो हे अंगल आहे रब फरमाया त जिब्रील मुंहिंजे महबूब खे चयो त वला सौफ़ युअतीका रब्बुका फतरदा महबूब खे चयो त घबरा न मुंहिंजा महबूब जीअं तूं चवंदे तीअं मां रब कंदुसि जीअं तूं रब चवंदे अल्लाह ईअं कंदुसि ऐं इंशाअल्लाह सुन्नी क़यामत जे ॾियारे कंहिंजे मथां कहिड़ा केस हूंदा पर सुन्ननि जे मथां केस न हूंदा जन्नती वॻा वेस छो जो असां अल्लाह वारनि जा बि ग़ुलाम हाणे बि अनक़रीब 20 मार्च 21 जी रात दरगाह हैदर शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो सालियानो 28 उर्स मल्हाए पियो वञे जंहिं जलसे जी
सिदारत हज़रत क़िबला साईं पीर तरीक़त रहबर शरीयत ताबे शरीयत साईं क़िबला पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं मातली वाला उन्हनि जो रूहानी खिताब थींदो इंशाअल्लाह साईं जन पाण खुद तशरीफ़ फरमा थींदा इंशाअल्लाह आशिक़नि जे क़ल्बनि खे मुनव्वर कंदा अल्लाह वारे जो दीदार करणी असां गुनहगारनि जो छुटकारो आहे हाँ खुदा वारनि जो दीदार करण असां गुनहगारनि जो कफ़ारो आहे अल्लाह वारो अचे अल्लाह वारे जे मथां शान बयान कर हाय हाय वली इब्ने वली भी वरी अल्लाह जे वली जे मज़ार ते जे अल्लाह जो क़ुरान भी ॿुधाए मेराज भी ॿुधाए अल्लाह जे वली जी फज़ीलत भी ॿुधाए छा शान तो उन जे लाइ फ़कीर अली मुराद भी आयल आहे दरगाह हैदर शाह बुखारी जे उर्स मुबारक में फ़कीर तो मुल्हाईंदो पर चवे तो सॼी जमात भी हिस्सो कढे सभई मूंसां गॾु जन्नत में हुजनि जीअं सरकार हैदर शाह बुखारी रहमतुल्लाह जे उर्स मुबारक में जेकॾहिं 10-10 रुपया 20-20 रुपया नज़र ॾींदासीं इंशाअल्लाह असांजा हथड़ा हूंदा यारनि जी दामन हूंदी अलाए फ़कीर हाशिम अली ऐं हे ॿियो फ़कीर अचे थो दरगाह हैदर शाह बुखारी रहमतुल्लाह जे नंगर नियाज़ में 10-20 रुपया त का वॾी ॻाल्हि कोन्हे इंशाअल्लाह जेतिरो ॾींदो ओतिरो रब करीम तव्हांखे वधाईंदो अलाए मुंहिंजे तरफ़ां 1000 वॻे में फ़कीर खे असां ॾिनो आहे बि ॾियूं सवाब में शामिल हुजेसि अणिठो वापारा मई युक़र्रिदुल्लाहु क़र्ज़न हसना ख़ुदा तो फरमाए त जेको माल